असांखे जेको शहर में काफ़ी घणो मतलब के रेट हुंदो आहे, हिते असांखे डिस्काउंट में था मिलनि ऐं इहा असां सभिनि ॿारनि लाइ ॾाढी सुठी अपॉर्चुनिटी आहे ऐं असां इन शइ खे ॾाढो एप्रिशिएट था कयूं त रोज़ जेके असां चाहियूं था त रोज़ इहे बुक फेयर असांजी कॉलेज में थियनि। असां ॾाढो काफ़ी मुतमईन आहियूं, जीअं तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त हर जेकी छोकिरी आहे काफ़ी इंट्रस्टेड आहे बुक्स में ऐं काफ़ी जेके बुक्स आहिनि असां परचेज़ करे चुका आहियूं। असांखे हिते काफ़ी जेको आहे सब्जेक्ट्स वणनि था, जेके असांजा मेन सब्जेक्ट्स आहिनि फर्स्ट ईयर में मैथ्स आहे, केमिस्ट्री आहे ऐं फिज़िक्स आहे। हेलो, मेरो बाब आहे जीअं त मां गर्ल्स डिग्री कॉलेज में पढ़ंदी आहियां लाड़काना में ऐं मां फर्स्ट ईयर क्लास जी स्टूडेंट आहियां। जीअं त अॼु असांजे कॉलेज में बुक स्टॉल लगी आहे, तव्हां ॾिसी था सघो त जीअं त असां हिते हर साल ईअं ई लॻणु घुरिजे बुक स्टॉल छो जो त जीअं कुझु गर्ल्स अहिड़ियूं आहिनि जेके ॿाहिरां नथियूं बुक्स वठी सघनि या वरी ॿाहिरि जेका प्राइज़ आहिनि उहा असांजे कॉलेज जे जेका लॻी आहे हिते घटि प्राइज़ आहे, ॿाहिरि जेका आहे उहा प्राइज़ बि वधीक आहे। सो हिते ईअं बुक स्टॉल्स लॻणु घुरिजनि। वठणा भी आहिनि के सुठा बुक्स पिया आहिनि जेके असां ॿाहिरि नथा वठी सघूं, असां ख़बर न आहे हिते पिया आहिनि त असां उहे वठूं। हिते ॾाढा सुठा बुक्स पिया आहिनि ऐं कम प्राइज़ में बि मिलनि था। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज।